कराची में नवाब अकबर बुगटी जे भाइटे फ़हद बुगटी ऐं भाणेजे अली हैदर बुगटी जे ॿिनि पुटनि समेत 5 ॼणनि जे मारिजी वञण वारे वाक़िए जा CCTV फुटेजेस साम्हूं अची विया। फुटेजेस में हथियारबंद गाॾियुनि मां लहंदे फायरिंग कंदे नज़र अची रहिया आहिनि। वाक़िए बाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 17 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछा ॻाछा जारी आहे। पुलिस मूजिबि गुज़िरियल राति डिफेंस जे ख़याबान निशात वारे इलाक़े में फ़हद बुगटी ग्रुप ऐं अली हैदर बुगटी ग्रुप जे माण्हुनि विच में झेड़ो थियो। फायरिंग जे ॾे वठ दौरान फ़हद बुगटी ग्रुप मां नवाब अकबर बुगटी जो भाइटियो फ़हद बुगटी ऐं 35 सालनि जो नसबुल्लाह बुगटी मारिजी विया। फायरिंग जे ॾे वठ दौरान मीर हैदर अली हैदर बुगटी ग्रुप जा 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियल 3 ॼणनि में मीर अली हैदर बुगटी जा 2 पुट मीर मीसम बुगटी ऐं मीर ईसा बुगटी ऐं संदसि गार्ड शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।